भिटशा में खबर शामिल कंदासीं त भिटशा में जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान पारां सालियानी सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई। कॉन्फ्रेंस में GUI अॻवान अलामा राशिद महमूद सूमरो, सिंध जो मरकज़ी अमीर अब्दुल क़यूम हालजियोनी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। हज़ारे माण्हुनि पारां सीरतुल नबी कॉन्फ्रेंस में शिरकत कई वई। इन मौक़े ते GUI सिंध जे अॻवान अलामा राशिद महमूद सूमरो जो चवणु हो त अॼोके जलसे में मक़सद दीन जी ख़िदमत सां गॾु मुल्क में थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ ठारणु आहे। हुन चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मौलाना फज़लुर रहमान मुल्क जो वज़ीर आज़म बणिजे ऐं सिंध जो वॾो वज़ीर जमियत में कंहिं वर्कर खे बणायो वञे। जैकमाबाद जे ॻोठ चनेसर खां रिंद लॻ दरगाह सती बीबी में सालियाने जश्न ईद मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाह अब्दुल लतीफ़ मिलाद कमेटी पारां सालियानो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, जंहिं में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां आयल फ़क़ीरनि सैयद शौकत अली शाह, फ़क़ीर विराम, फ़क़ीर मंठार, फ़क़ीर कंबर जन लतीफ़ी वाही ॻाई जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोग्राम में वेठल आशिक़ाने रसूल जन खे झुमाए छॾियो आहे। प्रोग्राम सूमर रिंद ऐं बिलावल ख़ान रिंद जी अॻवानी में तक़रीब कोठाई वई, जंहिं में महिमान ख़ासि बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट मुज़फ़िर रिंद, अहमद रिंद, अवामी पार्टी अॻवान दिलमुराद रिंद लाशारी ऐं शहर जे मोअज़्ज़िज़नि शिरकत कई। भिटशा में खबर शामिल कंदासीं त भिटशा में साफ़ी बिरादरी पारां सखर जे शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॿिए ॾींहुं बि अलामती बुख हड़ताल जारी आहे, जेको हफ़्तो पूरो जारी रखियो वेंदो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते साफ़िन ऐं सिविल सोसाइटी पारां हिकु हफ़्ते लाइ कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिं में प्रेस क्लब जे सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻवाननि भी शिरकत कई। रजब अली बोज़दार, मुस्तक़िम समूह ऐं ॿियनि जी अॻवानी में अलामती बुख हड़ताल जी कैंप क़ाइमु करे सख़्त नारेबाज़ी कई वई। SUP ऐं हिंदू पंचायत जे अॻवाननि भी पहुची शिरकत कई ऐं कैंप जी मुकमल हिमायत जो ऐलान कयो। इन मौक़े ते अॻवाननि पारां सखर जे शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि ऐं उन्हनि जी सहूलियतकारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो। पिरालो मां खबर शामिल कंदासीं त पिरालो जो डालेट मोहल्ला जो रवासी रहीम बख़्श शेख पारां पंहिंजे पाड़ेसरनि बाअसरनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पिरालो पहुची एहतजाज कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु आउं सोशल मीडिया ते सेप्को ऐं टाउन ख़िलाफ़ ख़बरूं हलायूं, जंहिं ते पाड़ेसरी बाअसर मुज़फ़िर उर्फ़ मारूफ़ डालेट ऐं संदसि भाइर दमिड़जी पिया मूंखे अगवा कराइण ऐं मौतमार धमकियूं ॾियण लॻा। मुतासिर मूजिबि अॼु सुबुह जो मूं जे भाइरनि खे हुज़ूर तख़्त शेख अब्दुल करीम शेख खे संदसि ज़बरदस्ती कराए प्रेस कॉन्फ्रेंस कराई आहे। मूंखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार मुज़फ़िर उर्फ़ मारूफ़ डालेट ऐं संदसि भाइर हूंदा। इन मौक़े ते साफ़िन पारां मुज़फ़िर उर्फ़ मारूफ़ डालेट राबितो करण ते ॿुधायो त रहीम बख़्श शेख खे का बि धमकी नाहे ॾिनी, संदसि ब्लैकमेल करे रहियो आहे। रहीम बख़्श शेख पारां DIG सखर, SSP खैरपुर, SHO पिरालो खां मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ जाच करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। रतो देरो मां खबर शामिल कंदासीं त गढ़ी यासीन तालके जे ॻोठ मीनल लहर जे रवासी मंठार अली लहर जो नौजवान सौट जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतजाज कयो। मंठार अली लहर मीडिया अॻियां धाईंदे चयो आहे त संदसि जे सौट अरबेलो लहर 5 ॾींहं खां लापता आहे। हुन इल्ज़ाम हयो त संदसि जे सौट अरबेलो लहर खे रते देरे जे ॻोठ मेवलकोट जे रवासी मोहरम लूलाई खेसि अगवा करे खणी वियो आहे। हुन चयो त मोहरम लूलाई फ़ोन ते अगवा जूं धमकियूं ॾींदो हो ऐं 5 लख रुपया घुरंदो हो। हिन DIG लाड़काणो SSP शिकारपुर खे इंसाफ़ जी अपील कंदे चयो आहे त अरबेलो लहर खे बाज़ियाब कराए मोहरम लूलाई खे फ़ौरी तौर गिरफ़्तार कयो वञे।